Bismillahirrahmanirrahim. Exercises 1.1. Write the short form she is, we aren't, etc. हाणे जेके हिन में सूरतूं ॾिनल आहिनि माना हिन जी शॉर्ट फॉर्म लिखणी आहे. मसलन ॾिसो नंबर 1 में आहे शी इज़, उनजी असां कंट्रेक्शन कंदासीं शीज़. ऐं नंबर 2 आहे they are, असां हिन जी कंट्रेक्शन कंदासीं their. उन खां अलावा नंबर 3 में आहे it is not, इन जो जेका सो 4 माना सूरतूं थींदियूं, 3 कंट्रेक्शंस में वेंदियूं, जीअं ॾिसो इट्स नॉट या इट isn't या इट ain't. नंबर 4 आहे that is, इन जी कंट्रेक्शन थींदी that's. 5 पढ़ंदासीं आई एम नॉट. नंबर 6 में पढ़ंदासीं यू आर नॉट जी कंट्रेक्शन पढ़ंदासीं you're not, you aren't, you ain't. हाणे इन जो जेके कंट्रेक्शंस पूरो थियो. हाणे जेका एक्सरसाइज कंदासीं असां 1.2. राइट एम इज़ और आर, यानी तव्हां एम इज़ या आर हिते लिखणी आहे सभिनी जुमलनि में. टोटल 8 जुमला आहिनि. नंबर 1 इहो कंप्लीट थियल आहे. द वेदर इज़ नाइस टुडे, अॼु मौसम भली आहे. हाणे वेदर सिंगुलर नाउन आहे, इन जे करे इन सां इज़ इस्तेमाल थी आहे. ॿियो जुमलो आहे नंबर 2 आई, इन सां एम इस्तेमाल थींदी, इज़ बि इस्तेमाल थींदी ऐं आर बि न थींदी. इन में थींदी आई एम, यानी आई एम नॉट रिच, मां अमीर न आहियां. नंबर 3 दिस बैग, इन सां जेको आहे दिस बैग माना हिकिड़ो थियल आहे, सिंगुलर नाउन आहे, इन करे जेको आहे सो इसम वाहिद सां इज़ लॻंदी आहे. दिस बैग इज़ हैवी, ही थेलो ॻोरो आहे. ऐं ॿियो चोथों जुमिलो आहे these bags. हाणे बैग्स जॾहिं त प्लूरल नाउन आहे माना घणा नाला आहिनि बैग्स जे करे, इन करे इन सां आर इस्तेमाल थींदी. these bags are heavy, ही थेला ॻोरा आहिनि, ही थेला वज़नी आहिनि. नंबर 5 look there is Helen. हाणे हिते इज़ इस्तेमाल थी आहे देर जे करे न, बल्कि हेलन जे करे. हेलन सिंगुलर नाउन आहे, इन करे इन सां इज़ इस्तेमाल थी आहे. नंबर 6 my brother and I are good tennis players. मां ऐं मुंहिंजो भाउ टेनिस जा सुठा रांदीगर आहियूं. हाणे हिते जेका आहे सा आई सां एम इस्तेमाल थींदी आहे, पर हिते असां आर इस्तेमाल कई आहे. इन जो मतिलबु इहो आहे त माय ब्रदर माना हिकिड़ो मुंहिंजो भाउ थियो. ॿिए नंबर ते सब्जेक्ट में मां थियुसि, यानी 2 ॼणा थी वियासीं, इन करे इहो प्लूरल सब्जेक्ट थी वियो, यानी इसम जमा ते अची वियो इहो. हाणे हिन 2 माना माण्हू अची विया, हिकिड़ो मुंहिंजो भाउ, ॿियो मां, इन करे इन सां आर इस्तेमाल थी. नंबर 7 Emily is at home. एमिली जेका आहे छोकिरी जो नालो आहे अंग्रेज़नि वटि, त इन करे हुन सां सिंगुलर नाउन आहे, इन सां इज़ इस्तेमाल थींदी. ऐं हर चिल्ड्रन आर एट स्कूल, हुन जा ॿार स्कूल में आहिनि. हिते चिल्ड्रन प्लूरल नाउन आहे चाइल्ड जो. चाइल्ड माना जेको आहे सो हिकिड़ो सिंगुलर नाउन आहे, उन जी प्लूरल आहे चिल्ड्रन, माना इहा ॿार थी विया, इन करे इन सां आर इस्तेमाल थींदी. नंबर 8 आई एम अ टैक्सी ड्राइवर, मां टैक्सी ड्राइवर आहियां. माई सिस्टर इज़ अ नर्स, मुंहिंजी भेण नर्स आहे. हाणे हिते आई सां असां एम इस्तेमाल कई ख़्याल में, छो जो आई सां एम इस्तेमाल थींदी आहे. ऐं सिस्टर जेका आहे माई सिस्टर माना मुंहिंजी भेण, हिते सिस्टर सिंगुलर नाउन आहे, इसम वाहिद आहे, इन जे करे इन सां असां इज़ इस्तेमाल कई आहे. माई सिस्टर इज़ अ नर्स.